खिप्रो में खबर ईंदाल खिप्रो लग भटियाणी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल बका मोहम्मद हाले पोटो स्कूल के तरफा सिंधी सकाफती ॾियारो मल्हायो वियो जंहिंमें इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में स्कूल के शागिर्दनि जंहिंमें केवल कुमार कीमत राय वहीद अली चमन दास सभागो प्रेमचंद अब्दुल्ला मुख्तलिफ टेबलोज खाका पेश कया। उन मौके ते केवल कुमार फिरोज अली मोहम्मद मुबारक मोहम्मद इसाक मुख्तलिफ गीतन ते रक्स कयो। सकाफती प्रोग्राम में अब्दुल रज़ाक मोहम्मद मुबीन सदोरो इमामदीन फिरोज आकाश केवल कुमार मोहम्मद रफीक मोहम्मद हुसैन गुलाम कादिर ऐं ॿियनि तकरीरूं कयूं। सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन के दुश्मन उन्हनि खे भॼायूं। वाह साईं वाह वाह ये सिंध जन्नत जड़ा सिंध जा मंजर दिल थी चवे पियो ॾिसां हर हर सिंध सां थो मां प्यार कयां निया पंहिंजो निर्वार कयां। सुबह शाम हर के पल इया दुआऊं घुरे पई दिल सिंधी टोपी वारन जो खैर हुजे मुझे मारुन जो खैर। सकाफती प्रोग्राम में नाले वारनि उस्तादनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जंहिंमें उस्ताद मोहम्मद जुमन गज्जू एम जुमन कुंबर मिस ताहिरा पंवर असद अली इंगोरजो डॉक्टर गोविंद राम डॉक्टर कमाल हालेपोटो आतमदास मेघवाड़ अरबाब अली समेजो मोहम्मद अली गज्जू इम्तियाज अली थेबो लुकमान कुंबर शरीफ मूसा खमाण सिंह सोडा रमजान दर्स मोहम्मद हसन हालेपोटो मोहम्मद जुमन सोलंकी खान मोहम्मद समेत उस्तादन दिलीप कुमार नवीन कुमार दर्पण कुमार मोहम्मद सिद्दीक नंदलाल सरफराज अहमद ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में मौजूद मेहमाननि के स्कूल जे हेड मास्टर अरबाब अली समेजो पारां अजरकुन जा तोहफ़ा पेश कया विया। सब का पहिरें तमाम तहे दिल से मशकूर आया अवामी न्यूज़ जो जैं असांजे इन प्रोग्राम में के तमाम हाईलाइट कयो। उन खां पोइ असां सॼी जेका सिंधी मीडिया उन जा मशहूरु आहियूं जंहिं असांखे हिकिड़ो इहो शौर ॾिनो त असांजी जेका सकाफ़त आहे उन खे उजागर करणु घुरिजे। उन जे लाइ असां अॼु गवर्नमेंट हाई स्कूल बका मोहम्मद हालेपोटो में इहो जेको आहे सो प्रोग्राम करे रहिया आहियूं त इन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त जेके बि असांजा सिंधी जी सकाफ़त जा जेके बि रंग आहिनि उन्हनि खे असां उजागर कयूं ऐं उन सां गॾोगॾु असां जेका हीअ असांजो इलाइक़ो आहे जंहिंमें तालीम जेका असां तमामु पुठिते पियल इलाइक़ो आहे तालीम जेका असां न हुअण जे बराबरि आहे ऐं असांजो ख़ासि तौर ते इहो मक़सदु आहे त असां इहा तालीमी जेका जागरता इन्हनि माण्हुनि में आणियूं ऐं ख़ासि तौर ते नियाणे जी जेका तालीम आहे उहा असांजी हिते ज़ीरो हुअण जे बराबरि आहे। असां जेको आहे सो उन्हनि जी तालीम ते बि ज़ोर ॾेई रहिया आहियूं त वधि मां वधि जेको आहे सो तालीम ते तवजा ॾिनी वञे ऐं असांजो स्कूल जेको आहे सो काफ़ी सालनि जी जेका आहे असां न हुअण जे बराबरि तालीम हुई पर हाणे जेका असां इनशाअल्लाह असां वधि में वधि इन ते तवजा ॾींदासीं। अॼु गवर्नमेंट हाई स्कूल बका हालेपोटे में जेको कल्चर डे जे हवाले सां हिकिड़ो शानदार प्रोग्राम थियो आहे। हिते जा तमामु जेके ॿार आहिनि स्कूली शागिर्द आहिनि उस्ताद साहिबान जेके आहिनि या ॻोठाणा जेके आहिनि उहे बरंगी कपिड़ा पाया आहिनि अजरकूं टोपियूं पटका पाया आहिनि। अहिड़े क़िस्म जो माहौल जो घुरिजे असांखे पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ अहिड़े क़िस्म जा माहौल जोड़ा पवंदा स्कूलनि में कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में ॻोठाणनि में अहिड़े क़िस्म जो शौर पैदा करण लाइ मच कचरियूं करणियूं औरतुनि जूं कचरियूं कराइणियूं पवंदियूं ऐं ॻोठनि खां सवाइ ॿहिराड़ी जे इलाइक़नि में असांजा हारी मज़दूर जेके पोरित माण्हू आहिनि उन माण्हुनि खे बि कल्चर डे खे उजागर करण लाइ असां सॼी दुनिया खे इहो महसूसु करायूं इहो हिकिड़े क़िस्म जो पैगाम ॾियूं त असांजी सकाफ़त पूरी दुनिया में कंहिंखां घटि न आहे। सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया में रिच आहे शाहूकार आहे। अचो त पंहिंजी सकाफ़त जेका आहे उन ते नाज़ करियूं ऐं दुनिया खे महसूसु करायूं त सिंध जी सकाफ़त जहिड़ी पूरी जंहिं क़ौम खे पंहिंजी ॿोली रीतूं रस्मूं तहज़ीब में तमदन आहे उहा क़ौम जेका आहे पूरी दुनिया में कर खणी जी सघे थी। असांखे बि इहो फ़ख़्रु आहे पंहिंजी धरती सां पंहिंजी ॿोली सां जो असांजी पंहिंजी ॿोली पंहिंजी आहे क़ौम पंहिंजी आहे तहज़ीब पंहिंजी आहे रीतूं रस्मूं पंहिंजियूं आहिनि असांखे कल्चर पंहिंजो आहे। साईं अॼु हिते
प्रोग्राम खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी ऐं इंचार्ज प्रिंसिपल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल भिटभाइटी ऐं असांजी जेको आहे अहिड़ा प्रोग्राम थियण सां असांजे ॿाराड़ीअ ॿारनि में सुजाॻी ईंदी उन में शौर ईंदो स्टेज ते बि ॻाल्हाइणु सिखंदा ऐं हिते असां वटि जेको आहे वॾे में वॾो फुक़दान इहो आहे त असां वटि नियाणियुनि जी तइलीम कोन्हे ऐं वालदेन जेके आहिनि उहे ॿारनि खे दाख़िल कराईंदा पर स्कूलनि में उनजी अटेंडेंस ते घटि था तवजह ॾियनि उन करे वालदेन खे अटेंडेंस ते ॿारनि ते तवजह ॾियणु खपे ऐं ॿारनि खां बाक़ाइदे पुछाणो करणु खपे त स्कूल वञे थो या नथो वञे ऐं माइटनि खे बि असीं अर्ज़ु इहो कंदासीं त स्कूल सां राब्ते में रहनि असांजे ॿारनि जे बारे में पुछनि ऐं नियाणियुनि खे वधि में वधि स्कूल मोकिलीनि तइलीम ॾियारीनि ऐं असीं कल्चर डे या सकाफ़त ॾींहुं आहे उनखे असीं तॾहिं सम्झंदासीं जॾहिं तइलीम हूंदी जेकॾहिं अव्हां कंहिं हारीअ खां पुछंदो सकाफ़त छा आहे उनखे का बि ख़बर न आहे जेकॾहिं कंहिं दराड़ खां पुछंदो सकाफ़त छा आहे का बि ख़बर न आहे जॾहिं असां में तइलीम ईंदी तॾहिं असीं सकाफ़त खे ऐं पंहिंजे भलाईअ खे पंहिंजे बहबूद खे पंहिंजे तरक़ीअ खे ऐं नई दुनिया खे असीं सम्झी सघंदासीं। साईं प्रोग्राम जे हवाले सां सकाफ़त जे हवाले सां तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे पर हिन प्रोग्राम में सकाफ़त सां गॾोगॾु असांजी एजुकेशन तइलीम बि जो ज़ाहिर थिए थी तइलीम जे लाइ असांखे कोशिशि करणु खपे रुॻो सकाफ़त लाइ न पर तइलीम लाइ कोशिशि करणु खपे त असांखे असांजी सकाफ़त पाण ज़ाहिर थी पवे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त सिंध जो ही क़ौमी ॾियारो सिंधी कल्चर डे ॻोठ बकामंद हालेपोटे में वॾे जोश जज़्बे सां मिलाए वञे पियो अहिड़े प्रोग्रामनि सां ईंदड़ नसलनि खे असांजी सकाफ़त सुञाणण जो ऐं उनखे ॼाणण जो मौक़ो मिले थो अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। साईं अरबाब समेजो साहिबु डॉक्टर कमालुद्दीन हालेपोटो इन्हनि जा इहो काविशूं आहिनि जो हिननि तमामु मेगा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं अहिड़े प्रोग्रामनि सां ॿारनि में शौर ईंदो ऐं तइलीम वधंदी ऐं असां इन प्रोग्राम जे तबसुर सां अवामी न्यूज़ वेब जे पूरी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं जेके हिते आया आहिनि ऐं सभिनी ॻोठाणनि खे गुज़ारिश करियूं था त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो असांजो जेको सिंध जी जेका सकाफ़त प्यार मोहबत ऐं अमन जी सकाफ़त आहे ऐं अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजी सिंध खे अॻिते वठी वञूं था जॾहिं असांजी सिंध पढ़ंदी तॾहिं सिंध असांजी अॻिते वधंदी। अवामी टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जेको इन जेको आहे बर में कोट बका मोहम्मद हालेपोटो में आयो आहे बका मोहम्मद हालेपोटो मुंहिंजो ॾाॾो आहे उनजो पोटो आहियां कमालुद्दीन हालेपोटो साईं जेको आहे ॾियारो जेको आहे एकता ॾियारो जेको मल्हायो वियो आहे इन में सभिनी जी ॻोठ वारनि जी सभिनी महिरबानी महिमान जेका आया आहिनि उस्ताद जेको आहे उमिरि जेको आहे गजू जी ॻोठ जो साईं जेको आहे मोहम्मद जुमन गजू साहिबु आहे ऐं उस्ताद जेको आहे मोहम्मद जुमन सोलंकी साहिबु आहे ऐं असदुल्ला आहे साईं जेको आहे ताहिरा साहिबु आहे ऐं साईं अरबाब जेको आहे समेजो साहिबु हेडमास्टर असांजो हाई स्कूल जो आहे हीअ सभु उन जूं कोशिशूं कामयाबियूं ऐं हिकु आहे उस्ताद अब्दुल रहीम गजू साहिबु हुनखे कंहिं एमरजेंसी थी वई उन हिसाब सां उहो न रसी सघियो हिते उहो वियो थर उन जेको एमरजेंसी जे करे न रथियो उन आऊं माज़रत करियां थो बाक़ी उस्ताद सभई जेके आहिनि PhD GSD हीअ सभई इंशा ताला वेल स्कूल तमामु माना पोइ हिते ज़ीरो स्कूल हो हिननि खे जेको आहे उस्ताद अब्दुल रहीम गजू जे हिसाब सां उस्ताद अरबाब जेको आहे समेजो साहिब सां जेको आहे हिनखे स्कूल खे एतिरो रोशन कयो आहे हीअ अवां माण्हू ॾिसो पिया अलाह साईं असांजो साथ जेको आहे हिन स्कूल सां रहंदो। गवर्नमेंट हाई स्कूल बका मोहम्मद सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं इहो असांजी पहिरीं शुरूआत आहे हिकिड़े प्रोग्राम जी असांजो स्कूल काफ़ी अरसे खां थोरो पोइते कुझु सबब जे करे पर हाणे जेको आहे साईं अरबाब अली समेजो जे अॻुवाणी में ऐं काफ़ी नवां दोस्त आया आहिनि उन जे करे ई स्कूल जेको आहे अला कंदो वधि खां वधि जेको आहे उहो तइलीम ॾियण जो लाड़ो थियो आहे ऐं उहो तरक़ी कंदो। साइनम सदाई करी मथे सिन सुकार साइनम सदाई करी मथे सिन सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जीअं त असांजो स्कूल बका मोहम्मद हालेपोटो में अॼु फैक्शन सिंध कल्चर डे मल्हायो पियो वञे तंहिंजी ख़ुशी में असीं सभु अजरक टोपी ऐं तमामु बहितरीनु तयारी करे आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह सभई ॿार ख़ुशि हूंदा। थैंक यू सो मच। साईं एकता जो प्रोग्राम जेको हिते बका मोहम्मद हालेपोटो हाई स्कूल में मुनक़द कयो वियो आहे इहो तमामु हिकिड़ी रवायत आहे सुठी जेका कुझु सालनि खां हले पई ही उहो प्लेटफॉर्म आहे जिते असां सभिनी माण्हुनि खे गॾिजी करे को मैसेज कन्वे करणु चाहियूं त हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करियूं था ऐं उन सां गॾु असांजी सकाफ़त बि उजागर थिए थी सकाफ़त में असांजी अजरक टोपी सां गॾु असांजी रहणी कहणी या जेकी असांजो इल्मु आहे उहा बि असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि उन्हनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे
त अहिड़ा प्रोग्राम जेके ही पुठिते पियल पसमानदा इलाइक़ा आहिनि इन्हनि में हिकु रोशन मिशेल जो जेको शकिल इख्तियार कंदा ऐं माण्हुनि खे तमामु घणो उनखे फ़ाइदो थींदो। जे हाउन हारी कोयारल ही दी बगारे वींदासीं छो पैर पसारे वेठो आ उत डूंगर डारे वींदासीं कंहिं लाइ तकीतो कंधी तां बी बेड़ी का बि न अचणी आ जे तूं बि अची वे वणझार तोखे बि उकारे वींदासीं दरिया अंदर जा दहशत आई कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी तूं मान रुगो हिन सिंधु ते का लहर उभारे वेंदासीं का झिरमिर झिरमिर जुगनो जी का टिम 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 तारे जी घंघोर घटा जो घेरो आ कंहिंजे त सहारे वेंदासीं तूं आऊं त ओरियूं ओराणा छो जे सही ही झोराणा छो तूं छा खां झिरकी थोराणा अॼु काक किनारे वेंदासीं मरणो हर हिकु माण्हू खे पर ई न मरंदासीं का जोत जलाए वेंदासीं का ॿारण ॿारे वेंदासीं। जॾहिं त आख़िर में सकाफ़ती प्रोग्राम जी पुॼाणी हो जमालो सां कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।